नाज़रीन, हलो त हली ॾिसूं ॿिए हिसे जा 3 सितारा तव्हांजे लाइ छा था चवनि। कैंसर, सरतान, लियो, असद, विर्गो, सुमला। कैंसर, सरतान, ज़ोल जी रुजत हिन हफ़्ते जी आख़िर खां वठी 28 अक्टूबर ताईं अची रही आहे, जंहिं करे माली मामलात असरअंदाज थींदा। तव्हांखे सोचण जो मौक़ो पिणु मिलंदो तव्हांजो पैसो किथां खां किथे लॻी रहियो आहे। का तरकीब या हल हिन हफ़्ते जे आख़िर में सोचींदा। उन खां अलावा तव्हांखे का दावत मिली रही आहे, पर तव्हां आराम करण लाइ दीवाना थी रहिया आहियो, सुस्ती ऐं काहलीअ जो मुज़ाहिरो कंदा। तव्हांखे दावत ते ज़रूरु वञणु खपे। ऐं ॿियो त तव्हांखे अतवाजी मामलनि ते तजिज़ियो करण जो मौक़ो मिलंदो। तव्हांखे पंहिंजी हालतुनि ते बसीरत मिलंदी, उन लाइ ज़रूरु सोचियो ऐं हालतुनि जो हल ॻोल्हियो। ऐं हिकु ॿियो सितारो तव्हांजे कैरियर में सुठियूं ऐं ख़राबु हालतूं पैदा करण जे लाइ अची रहियो आहे। अंगारो ऐं अरबा ते तव्हां परेशान थी वेंदा त माली ख़र्चनि जे हवाले सां कॾहिं पोज़ीशन सुठे तरफ़ ईंदी। उन सिलसिले में सोचण लाइ ज़ोहल तव्हांखे 8 महीना ॾेई रहियो आहे। लियो, असद, ज़ोल हफ़्ते जे आख़िर में रुजत इख़्तियार कंदो ऐं 28 अक्टूबर ताईं उन जे पोज़ीशन में रहंदो, जंहिंसां कमु सिलो थी वेंदा। तव्हां माज़ीअ तरफ़ सोचींदा ऐं कंहिं मसइले जो हल तलाश कंदा, पर ज़ोहल सुस्त हुजण करे तव्हांखे मसइलनि जे हल में पिणु सिलो हलणो पवंदो। सब्र कयो, शायदि उन ई में तव्हांजी बहितरी हूंदी। कंहिंजे कैरियर सां भेट न करियो, तव्हां जूं तख़लीक़ी सलाहियतूं उरूज ते आहिनि। तव्हां पाण खे माण्हुनि में मञायो आहे, उन खां वधीक तव्हांखे छा खपे। तव्हां मज़ीद पाण खे अॻिते आणियो ऐं तख़लीक़ी सलाहियतुनि ते वधीक कमु करियो। रोमांस तव्हांजे खाने में आयल आहे। तव्हांजो वक़्तु ख़ुशीअ सां गुज़रंदे नज़र अची रहियो आहे। विर्गो, सुंबला, ज़ोहल 8 महीना तव्हांजे कम वारे खाने में रुजत इख़्तियार करे रहियो आहे। तव्हां पंहिंजे मनसूबे ते कमु करणु शुरू करे छॾियो आहे, उन ते वधीक सोचो ऐं साल जे आख़िर में तव्हांखे उन मनसूबे में पिणु तमामु घणो फ़ाइदो मिलंदे नज़र अची रहियो आहे। जाइदाद में पिणु फ़ाइदो मिली रहियो आहे या मिली चुको आहे। तव्हां पंहिंजे क़ीमती कागज़नि ते तवजो ॾियो, हेॾां होॾां थींदे नज़र अची रहिया आहिनि। कागज़नि जे मुआवले में प्रॉब्लम वधंदे नज़र अची रही आहे। पासपोर्ट ज़ाया थी रहियो आहे। दिमाग़ी सलाहियतूं पिणु उरूज ते आहिनि। जहिड़े नमूने कारोबार करे रहिया आहियो, उन सां कामयाबी मिलंदी ऐं आमदनीअ में इज़ाफ़ो थींदे नज़र अची रहियो आहे। कंहिं तरह जो ख़ौफ़ ऐं डपु आहे, उहो पिणु ख़तमु थी रहियो आहे। तव्हांजो मूड अहिड़ो आहे, ॿियनि ते तनक़ीद कंदे नज़र पिया अचो, ऐं ईअं न करियो। तनक़ीद करण जे बजाए तव्हां अलाह जो शुक्र अदा करियो। तव्हां जूं हालतूं तमामु सुठियूं थी वियूं आहिनि।